अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकात। ए ईमान वारो अल्लाह का डिडियो सच्चार थियो ऐं सचन माण्हुनि सां गॾु रहो त अल्लाह तव्हां खां राज़ी थी वञे ऐं ईअं बख़्शे छॾे जीअं हुन टिन असहाबनि खे माफ़ करे छॾियईं। मदीने वारनि ऐं संदसि आस पास वारनि बदरिन या ॿेराड़ी वारनि खे इहो न जुगाईंदो हो त रसूल खे छॾे घर में वेही रहनि ऐं न वरी पंहिंजी जाननि खे संदसि जान यानी पैगंबर जी जान खां प्यारो ऐं अज़ीज़ सम्झनि हा। अल्लाह जी राह में उन्हनि खे जेका बि मुसीबत ऐं तकलीफ़ पेश अचे हा त उन्हनि लाइ हिकु नेक अमल लिखियो वञे हा। इहो हिन करे जो उन्हनि अल्लाह जी राह में न का उञ ऐं न को थक ऐं न का बुख लॻे थी या तंग करे थी ऐं हू उते कदम रखनि था यानी दुश्मन जी ज़मीन खे लताड़ीनि था जेका काफ़िरनि खे कावड़ाए या गज़बनाक करे। हू दुश्मन खां हक़ जी राह में वेर वठनि या कुझु खसण या पल्लू वठण में बि देर नथा कनि। हू दुश्मन खां जेका बि कामयाबी हासिल करे सघनि सा कनि था। पोइ उन जो बदिलो ॿियो छा थी सघे थो सवाइ इन जे त उन्हनि जे लाइ नेक अमल ऐं चङो अजर लिखियो वञे। यकीनन अल्लाह वॾो क़दरदान आहे ऐं नेकी करण वारनि जो अजर ज़ाया नथो करे। ऐं अहिड़ीअ तरह ईअं बि कॾहिं न थींदो जो उहे मर्द मुजाहिद अल्लाह जी राह में थोरो या घणो ख़र्च कनि ऐं जिहाद लाइ का वादी पार कनि ऐं संदन हक़ में इहो न लिखियो वञे ऐं इहो बि त जीअं अल्लाह खेनि संदन कयल कमनि जो चङो बदिलो ॾिए। ऐं इहो बि ज़रूरी न आहे त सभु मोमिन मर्द गॾु जिहाद लाइ निकिरी पवनि। तंहिं करे छो न जमायत मां हिकु टोलो निकिरे त जीअं दीन खे सम्झनि ऐं इस्लामी तालीमियात क़ुरान ऐं सुन्नत जो इल्म हासिल कनि ऐं जॾहिं पंहिंजी क़ौम या इलाइक़े में वापसि वञनि त उन्हनि खे बदकारिन ऐं नाफ़रमानिन खां ख़बरदार कनि त मन उहे पासो कनि या बची वञनि ऐं नेकोकार बणजनि।